घोटकी डिवीज़न फॉरेस्ट ऑफिसर सोशल फॉरेस्ट्री डिवीज़न घोटकी एटमीर पर माथिलो सैयद आमिर हुसैन चयो आहे त सिंध में नीम जो वण कुदरत जो हिकु अनमोल तोहफ़ो आहे जेको न रुॻो तेज़ी सां वधंदो आहे पर सदियुनि खां पंहिंजे बेशुमार इस्तेमाल जे करे सिंध जे घरनि ऐं ॻोठनि ऐं ॿनियुनि में पोखियो वेंदो आहे। हीउ वण हवा खे साफ़ करे जी सलाहियत रखे थो ऐं देसी दवाउनि में इस्तेमाल जे करे सिंधी सकाफ़त ऐं ख़ासि अहमियत रखे थो। निम जे वण असांजी सकाफ़त जो हिकु अहम हिसो आहे। इहो अक्सर करे घरनि ऐं रस्तनि में मैदाननि जे किनारनि ते लॻायो वेंदो आहे। इहो न रुॻो छांव जो ज़रियो आहे पर माण्हू उन जो फ़ाइदनि जे करे उनखे हिकु मुक़दस वण पिणु सम्झनि था। मजमूई तौर ते निम जो वण हिकु अहिड़ो खज़ानो आहे जंहिं मां असां सदियुनि खां फ़ाइदो हासिलु करे रहिया आहियूं। हाणे वक़्तु आहे त असां उन जी अहमियत खे ॿेहर सम्झूं ऐं पर हिन क़ीमती वण जी हिफ़ाज़त खे यकीनी बणायूं। निम जो वण हिकु सदाबहार वण आहे जेको 15 खां 20 मीटर डिघो थिए थो ऐं उन जी छांव घाटी हूंदी आहे जेको गरम इलाइक़नि में छांव फ़राहम करण लाइ बहितरीनु वण आहे। उन जा पन साए रंग जा ऐं उन्हनि जो ज़ाइक़ो कड़ो हूंदो आहे। निम जे वण में नंढा अछा गुल थियनि था जिन खां पोइ नंढा पीला मेवा निकिरंदा आहिनि जिन खे निबोली चयो वेंदो आहे। उहे मेवा कूड़ा ऐं कड़ा पिणु हूंदा आहिनि पर उन्हनि मां निकितल तेल केतिरनि ई दवाउनि जे मक़सदनि लाइ इस्तेमालु थींदो आहे। उन जे माहौलियाती ऐं समाजी फ़ाइदनि खे तस्लीम कंदे सिंध हुकूमत अप्रैल 2010 में सरकारी तौर ते निम जे वण खे सिंध सूबे जो वण करार ॾिनो। निम सिर्फ़ु हिकु वण न आहे पर हिकु कुदरती ढाल आहे जेका असांखे आलूदगी बीमारी ऐं माहौलियाती दबाव खां बचाए थी। जीअं त निम सिंध जे सरकारी वण आहे उन जी हिफ़ाज़त फ़रोग़ ऐं इज़त करणु असांजी ज़िम्मेवारी आहे। अचो त सभु गॾिजी पंहिंजे घरनि स्कूलनि मस्जिदुनि ऐं ॿनियुनि में वधि खां वधि निम जा वण पोखियूं। सिंध खे सर सब्ज़ बणायूं। जेकॾहिं हर को सिर्फ़ु हिकु वण पोखे त असां न रुॻो पंहिंजी सिहत खे बहितर बणाए सघूं था पर ईंदड़ नसलुनि लाइ हिकु बहितर माहौल पिणु छॾे सघूं था। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।